गुज़ारिश करियां थी त हूअ अचे ऐं अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे ऐं हिकिड़ी ॻाल्हि चवंदी हलां त जेके भेनरूं मकाला खणी आयूं आहिनि उहे असांखे ॾियनि त असां इहो वरी किताबु छपिराईंदासीं। महिरबानी भेनरूं। पतंगनि पह कयो मिड़िया मथे मच पसी लहसन लुचिया सड़िया मथे सच संदा ॻिचिन गच बेचारण विञाया। पतंगनि जे हिते मुस्लमान जेके असांजी भेणूं ॿाहिरि वेंदा आहिनि मूंखे ॾाढी असांखे ख़ुशी थी आहे पर जल्दी असांखे आहे बिल्कुलु जेतिरो पंधु परे आहे पर मां मुबारकबाद ॾियां थी अती गुलबदन खे जंहिं बहितरीन सती रूप में रिसालो असां ताईं पहुचाए थी जंहिंमें असां पंहिंजे अहसासनि जो भरपूर इज़हार करे सघूं था पंहिंजे लिखण ज़रिए। ऐं मां अॼु जी महिरबानी मञा थी जंहिंसां कुर्ब जी कोठ ॾिनी ऐं असांखे शरीक थियण जो मौक़ो ॾिनो ऐं खोड़ अहिड़ा नाला अहिड़ी वस्तूं जिन खे ॾिसण ऐं ॿुधण जी तमन्ना हुई अॼु असांजे साम्हूं आहिनि। हीअ आहे त मुशाइरो जो प्रोग्राम कोन आहे पर आहे सारू छो त असांजो अचणु वरी कोन्हे ऐं सुभाणे मुमकिन अॼु जी फरमाइश ते भला पंहिंजी ॾिननि जी तकलीफ़ पेश कढी आहे। सिंध जे हवाले सां आहे सिंध ऐं सरतियूं त हिक ॿिए खां सां ॻंढियल आहिनि। सिंध असांजी अमड़ आहे उनजो हर मसइलो असांजो पंहिंजो मसइलो आहे। उन मसइलनि ते हिकिड़ो नज़म आहे जेको अवां सां पेश कंदसि। पोइ भेनर सिंधियाणियूं और धरतीअ झंझाणियूं ॾिसो सिंधड़ीअ सां वॾा वेल आहिनि। नवां रोज़ नाटक नवां खेल आहिनि। कॾहिं रोज़ धारियुनि जी धूके अचे पई ऐं सिंधड़ीअ समूरीअ ते क़ाबिज़ थिए पई। कॾहिं डेम ठाहिण जी साज़िश थिए पई कॾहिं सिंध सुकाइण जी साज़िश थिए पई। सिंधूअ जे सीने में वाणीअ जे बदिरां सुकल ठोठ वारीअ जूं वीरूं उथनि थियूं। सिंधूअ जियां सिंध बि आहे सारी उञारी न को रेज थियड़ो न का आबियारी रुगो मुफ़लिसी बुख बेरोज़गारी रही नाहे रौनक थिया वेड़ा बि वीरान अॻोला गभेजी में हर को परेशान। गुज़र जा वसीला न पंहिंजा रहिया आहिनि इदारा समूरा बि खसिजी विया आहिनि। ही बनियूं ऐं ॿारा बि सुकिजी विया आहिनि। गुलाबनि संदा खेत उजड़ी विया आहिनि। पाणीअ बिना सिंध करबल बणी आहे मसइलनि मुझारनि जी दलदल बणी आहे। धरतीअ जा वारस थिया धरतीअ धिकाणा विसामल अथनि चुल थियनि ख़ाली वथाणा। ही ऐं ही धरतीअ जा धाड़ेल वेकू वॾेरा ऐं सरदार ही हिन दौर जा मीर जाफ़र गदार जे धरतीअ जे दामन खे पिया कनि दाग़दार। कुर्सीअ जे कारण था सिंधूअ जा सौदागर थियनि ॼण त जीजल जी थञ खे पिया नीलाम कनि। अचो सभई सरतियूं उथो सभई सरतियूं तंहिंजे मुर्दा ज़मीरनि खे ज़िंदा करण लाइ पंहिंजूं चूड़ियूं ऐं पोतियूं तोहफ़ा करे ॾियूं। सिंधू ऐं सिंधड़ीअ लाइ सभु गॾिजी सरतियूं हथ हथ में ॾेई ज़ंजीर भंजूं ऐं धरतीअ जे धाड़ेल लोभी लुटेरनि ऐं विकाणनि ज़मीरनि जा घट घेड़ रोकियूं। धारियुनि जी वधंदड़ हीअ भीड़ रोकियूं। सिंधड़ीअ जे सुकंदड़ फ़सुलनि जे ख़ातिर सिंधड़ीअ जे सुकंदड़ फ़सुलनि जे ख़ातिर हिकु आवाज़ बणिजी उथी पऊं वधी पऊं। पंहिंजी क़ौम जे आजियापे लाइ विड़ी पऊं। भिटाई जे सूरमिन जूं वार सियाणियूं ओ सर्वे चियाणियूं ओ सिंधियाणियूं जी असां गुज़ारिश कंदसि त हसीना सांद खे त उहा अची असां सां मथे वेहे। हसीना सांद अनीसा वलीअला खे गुज़ारिश आहे त उहा बि मथे अचे। फिरदौस सांगी हींअर पहुती आहे उनखे बि गुज़ारिश आहे असां सां मथे अची वेहे। ऐं हींअर गुज़ारिश कंदसि पंहिंजी भेण ज़ाहिदा डायरीअ खे त हू अचे ऐं अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। ज़ाहिदा डायरी। महिरबानी गुलबदन। प्रोग्राम जो नालो ई सरतियूं त पोइ सरतियूं नाले सां मूंखे शाह साईं जो ई शेर यादि अचे थो त सरतियूं सॾु सुणो आॾो आ आड़ा
सरतियूं सॾु सुणो आॾो आड़ा मोटण आहे मेणू करणू नाहे ठा जैसी सिसीअ में सा तेसी लड़बियो लाभ लाइ। स्टेज ते वेठल मुंहिंजूं मानवारियूं भेनरूं, हाल में वेठल मुंहिंजूं भेनरूं भाइरो, जीए सिंध, जीए असांजी हक़ परस जदोजहद। सरतियूं प्रोग्राम, सरतियूं रिसालो, सरतियूं नालो ऐं साण वरी प्यारियूं प्यारियूं सरतूं। वाह, अॼु त बाक़ा जे दिलि ख़ुशि थी वई आहे, छो जो मूंखे इहो नालो ॾाढो पसंदि हूंदो आहे। जॾहिं खां गुलबदन मूंखे चयो त सरतियूं रिसालो जेको आहे सो उन में तूं ज़ाइदा लिखंदी कर, त बहरहाल मूं पंहिंजी कोशिशि कई आहे। ऐं हाणे त ईअं लॻे थो त बसि हाणे खां हर मैगज़ीन में मां कुझु न कुझु लाज़मी लिखंदसि, छो जो अॼु बाक़ाइदे हिते असांजूं शख़्सियतूं जेके आहिनि उहे साम्हूं आहिनि, सभु भेनरूं आहिनि ऐं दिलि चवे पई त छो न असां बि पंहिंजा उन में ॾुख सूर ओरियूं, असां पंहिंजा जज़्बा उन रिसाले में ओरियूं। हीउ रिसालो जॾहिं असांजो आहे, असां भेनरुनि जो आहे, त पोइ असां जो कमु आहे उन में लिखूं ऐं असांजूं ॿियूं भेनरूं बि जेके उन्हनि खे बि मुंहिंजी गुज़ारिश आहे त उहे बि इन रिसाले में लिखनि। जहिड़ो नालो गुलबदन, हक़ीक़त में रिहाना चई वई ऐं रिहाना जूं ॻाल्हियूं ॾाढियूं ज़बरदस्त लॻियूं त वाक़ई बि सभु असांजूं भेनरूं प्यारियूं आहिनि, हिते सभु वेठियूं आहिनि, पर गुलबदन जूं महिनतूं हिन रिसाले लाइ, उनजो अंदाज़, उनजी मोहबत ऐं हुन वरी जेको सिक मां सॾु ॾिनो असांखे, त अॼु मां हालांकि हुअसि सां गॾु हुअसि उते ई पंहिंजी सरतुनि सां गॾु, ज़ुबी परवीन अदी मरियम वारनि सां गॾु उते ई आया आहियूं। त मां हुनखे चयो त न, गुलबदन जे प्रोग्राम में ज़रूरु हलणो आहे ऐं हुन पाण खे माना हिन प्रोग्राम में घुरायो आहे। बहरहाल असांखे मुंहिंजो अदब सां लाॻापो घटि आहे, पर वरी बि हिते वेठल अमर सिंधू, इरफाना मला, रुखसाना या हसीन मुसरत, आपा, कमर वाहिद ऐं ॿियूं सभु भेनरूं, उन्हनि खे असां पढ़ियो आहे ॾाढो ज़बरदस्त। मां हिन सां हींअर बि ॻाल्हि कई पई त अदी हसीन ॾाढो ज़बरदस्त लिखंदी आहे, अमर सिंधू, इरफाना त कंहिं तारीफ़ जी मोहताज ई न आहिनि। अॼु रिहाना खे ॿुधी बि लॻो त मां सम्झंदी त शायदि रुगो इरफाना ऐं लिखंदियूं हुयूं, पर अॼु रिहाना त बाक़ाइदे ॾाढो ज़बरदस्त अंदाज़ उनजो बि। ऐं मूंखे जस्ती ॾियां गुलबदन खे, उनजी पूरी टीम खे, जेके 30 सालनि खां एॾो ई ज़बरदस्त मैगज़ीन कढी रहियूं आहिनि ऐं उमेदु आहे त हिन मैगज़ीन में अञा इन खां वधि में वधि असांजूं भेनरूं जेके आहियो त पंहिंजा नज़म लिखंदियूं, शाइरी लिखंदियूं, मज़मून लिखंदियूं ऐं असांजूं जॾहिं असां वटि असांजो हिकिड़ो प्लेटफार्म आहे, सरतियूं प्लेटफार्म सम्झी हिकिड़ो आहे, त उते असां पंहिंजी जेका आहे सोच आहे, पंहिंजा जेको जज़्बा आहे उते शेयर कयूं। बहरहाल असांखे जल्दी पाए वञूं था। मुबारकबाद आहे गुलबदन खे ऐं हुनजी पूरी टीम खे ऐं हिन सरतियूं प्रोग्राम ते, ऐं अॼु हुनजी 30 सालगिरह आहे उन सभिनी जी। जीए सिंध। कड़ो मंच करे जीअं लोहार लपेटियो, मुंहिंजो जीउ जड़े सुपिरियां सुबुह कयो। महिरबानी अदी ज़ाइदा डायरी, तव्हां सभई ॾाढो सुठो ॻाल्हायो पिया सरतियूं जे लाइ। वाक़ई बि कॾहिं कॾहिं लॻंदो आहे त माण्हूअ खे तारीफ़ जी ज़रूरत आहे, दिलि ॾाढी ख़ुशि पई थिए, वॾी पई थिए, छो त हाणे 30 साल जो सफ़र आहे। हाणे मां महसूसु कंदी आहियां त लाज़मी न आहे त इन सफ़र खे मां ई हलाए सघां, ऐं ज़रूरु हाणे असीं आहियूं, सुभाणे के ॿियूं असांजूं सरतियूं हूंदियूं, उन्हनि खे बि इहो उत्साह मिलंदो। ऐं गुज़ारिश कयां थी अदी नसीम ख़ान पंवर ऐं सहर रिज़वी खे, त हू अची असां सां मथे स्टेज ते विया आहिनि। अदी रोशन नाज़ खे गुज़ारिश आहे त हूअ बि अची असां सां मथे स्टेज ते वेहे। हाणे आउं गुज़ारिश कंदसि यास्मीन चांडियो खे त हूअ अचे ऐं अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। यास्मीन चांडियो, पर हिकिड़े शर्त सां त तक़रीर करे ऐं वञनि, असांखे बि ॿुधाइनि, छो त असांजूं मौज़िज़ सदारत कंदड़ ऐं ख़ासि महिमान ऐं ॿियूं असांजूं एज़ाज़ी ख़ासि महिमान, उन्हनि खे ॿुधण बि ज़रूरी आहे। जीए सिंधियुनि जी सिंध, जीए असांजी हक़ परस जदोजहद। तमामु घणी मौज़िज़ महिमानों, भेणियूं, भाइरो, अस्सलाम वालेकुम। ॾाढी ख़ुशी थी आहे अॼु हिन मंच ते बीठी आहियां, जेको रिसालो सरतियूं निकिरंदो। जॾहिं मां नंढेपण में इहो पढ़ंदी हुयसि त मां
सोचींदी हुयसि त मां बि हिन जो हिसो थियां कॾहिं। सो मुंहिंजो अॼु इहो ख़्वाबु पूरो थियो आहे त मां बि हिन मैगज़ीन जे मंझ ते बीठी ऐं पाण ॻाल्हाए रही आहियां ऐं इन जो सॼो क्रेडिट अदी गुलबदन जे सिर थो वञे। वधीक आऊं कोन ॻाल्हाईंदसि, बसि अदी ते मूं जेको लिखी आहियां थोरो पढ़ंदसि। जेकॾहिं हिन काइनात जी तारीख़ ॾिसंदासीं त काइनात जे वजूद खां वठी दुनिया जी ठाह ठूह ऐं बीहक ऐं ख़ूबसूरत जोड़ जेका औरत ई कई आहे। औरत जी ख़ूबसूरत तख़लीक़ में सभ खां वधीक अज़ीम तख़लीक़ जंहिंखे औरत ई वजूद में आंदो इंसान। ऐं मूं कुझु अरसो अॻु पंहिंजे हिकु मज़मून में लिखियो हो त काइनात जी तमामु ख़ूबसूरती औरत सां ई आहे। औरत लिखणु मुंहिंजी मजबूरी आहे, इन करे जो समाज हिन अज़ीम मख़लूक़ खे औरत जे नाले सां सुञाणे थो। ईअं तारीख़ खणी ॾिसो त जंगियुनि जो मैदान हुजे या मुहबत जो क़ुर्बानी ॾियणु हुजे या पंहिंजो पाण खे ॿियनि लाइ मिटाइणु हुजे, उते औरत अॻु भरी ऐं पंहिंजो पाण मल्हाए रही आहे। जीअं जीअं समाज अॻिते वधंदो वियो तीअं तीअं उन समाजी जोड़जक में औरत जो किरदारु अॻु भरो ई रहियो ऐं खोड़ सारनि शोभनि सां गॾु औरत अदब ऐं उनखे सभिनी अॻियां कीअं आणिजे तंहिंमें बि पंहिंजो पाण मल्हायो ऐं केतिरनि ई मुश्किल मरहलनि मां गुज़री ऐं पंहिंजो पाण मल्हाईंदी थी अचे हिन मर्दाणे समाज में पंहिंजो हिकु अज़ीम रुतबो क़ाइमु रखियो। उन अज़ीम रुतबे ऐं अज़ीम कम ऐं अज़ीम किरदार जी मालिक हिकु सुहिणी राणी भेण जंहिं पंहिंजो पाण मल्हायो ऐं मल्हाए रही आहे ऐं इंशाअल्लाह पाण सां गॾु सभिनी खे गॾिजी खणी हलंदी ऐं हिन जदीद ऐं क़दीम हलंदड़ दौर जे रस्ते जी पांधीअणी अदी गुलबदन मिर्ज़ा, जंहिंजो सरतियूं मैगज़ीन खे ॾिनल 30हों जनम आहे। मां इहो सम्झां थी त हे जेको मैगज़ीन आहे हिन जो जेको अॼु 30हों जेको मल्हाए रहियो आहे इन जो जनम अदी गुलबदन जे सिर ते आहे, इहो ताज अदी जे मथे ते आहे। अॼु मूंखे लॻे थो त असां माना जेको सरतियूं वजूद में आयो उन जो हे जनम ॾिहाड़ो असां मल्हाए रहिया आहियूं, जंहिंसां केतिरनि ई शऊर जनम वरितो। कंहिं माण्हुनि जिस्मानी कि कुझु माण्हू जिस्मानी जनम वठंदा आहिनि ऐं हिन दुनिया मां गुज़री हलिया वेंदा आहिनि, पर कुझु माण्हू ख़ासि ऐं मिसाली किरदार जा मालिक हूंदा आहिनि जेके पंहिंजे जिस्मानी जनम मां केतिरनि ई शऊरी दिमाग़नि खे जनम ॾींदा आहिनि। सो गुलबदन बि पंहिंजे शऊर ऐं ॾाहप सां केतिरनि ई शऊरी कमनि खे जनम ॾिनो, तंहिंमें उनजो जेको ख़ूबसूरत जनम ॾिनो सो आहे सरतियूं मैगज़ीन। तंहिं लाइ संदसि सलाम पेश कयां थी। सरतियूं मैगज़ीन खे सरतियूं मैगज़ीन इहो चवण में वधा न थींदो त उन हिकु आम घरेलू औरत खे एतिरो शहूर ॾिनो जो उहा शाइरा लेखका ऐं सॼी सिंध में अदीब जे नाले सां सुञातियूं वञनि थियूं, तंहिंमें क्रेडिट अदी गुलबदन ते वञे थो। उन्हनि सरतियूं मैगज़ीन जे पढ़ंदड़नि मां हिकु मां यास्मीन चांडियो बि आहियां, जेका घणे भाङे सरतियूं मैगज़ीन पढ़ण सां लेखका तौरु सुञाती थी वञे ऐं अॼु हिन मंझ ते तव्हांजे साम्हूं बीठी आहियां। तंहिं लाइ मां अदी जी ॾाढी घणी थोराईती आहियां। अदी खे ॿ लफ़्ज़ पंहिंजी शाइरी जा अर्पियां थी। तू कमाल आ लाज़वाल आ गुलबदन बेमिसाल आ हुस्ने जमाल आ, तुंहिंजे नेड़नि जी निहार जंहिंमें सिंध जी मोहब्बत जो भरियल खुमार आ, तू अदब सां आश्कार तुंहिंजो वजूद शऊर जी चमकंदड़ लाट आ गुलबदन। जेकॾहिं ॾिठो वञे त मर्द सॼी दुनिया बि फतह करे पर पोइ बि ख़ुशि नाहे थींदो, पर औरत सिर्फ़ु 2 ॿारनि खे जनम ॾेई बि ख़ुशि थी वेंदी आहे। तारीख़ गवाह आहे त सिंध में जेकी बि जंगियूं फतह थियूं तंहिंमें औरत जो किरदारु रहियो। पंहिंजे सिंध जी तारीख़ खणी ॾिसजे त बि मुहनि जे दड़े खां वठी अॼु सूधो सिंधी औरत पंहिंजो पाण मल्हाए रही आहे। अॼु सरतियूं मैगज़ीन जे समूरे सथ खे बि मुबारकियूं ॾियां थी जिन अणथक महिनत करे हिन शहूर जी लाट खे 30 सालनि ताईं पहुचायो ऐं कॾहिं विसामण न ॾिनो ऐं उमेद कयां थी त इहा लाट नसर दर नसर हली शऊर जूं मशलियूं बणबियूं। आख़िर में हिन नज़्म में पंहिंजी भेण खे जे नाव
बाख जो गीत आ गुलबदन गुलबदन रोशन को दीप आ गुलबदन ॾिसण सां अखियूं थियूं ठरनि सदा चाहत जो मनमीत आ गुलबदन जोड़ियो को संसार सखियुनि जो तू नओं रिवाज का रीत गुलबदन शख्सियतनि जूं कयूं ॾसाऊं कंहिं लय प्यार प्रीत आ गुलबदन सरतियूं तो हथां जनम थियूं वठनि सूंह तख़लीक़ कई तूं गुलबदन साज़ ऐं सूंह जो थी तवाज़ुन लॻी ऐं हवा ते अथई ख़ुशबूअनि जो चमन शाल सदाई तूं रही ईअं ख़ुशो खुरम ॾात तुंहिंजी मां निकिरनि अदब जा भरम जीअं सिंधियुनि जी सिंध जीअं असांजी हक़ परस्त जदोजहद। जी सरतियुनि जी महिरबानी जो तव्हां सरतियूं खे एॾो तवजह सां ॾिठो आहे पढ़ियो आहे ऐं उन ते तव्हां तकलीफ़ वठी लिखी बि आयूं आहियो। हींअर मुंहिंजी ख़ुशीअ जी इंतिहा न आहे। मुंहिंजी प्यारी दोस्त मुंहिंजी प्यारी भेण अदी माता महबूब जी न्याणी ज़मर मुहसन हींअर असांजे प्रोग्राम में शामिलु थी आहे। अनिल हबली असांजे प्रोग्राम में शामिलु थियो आहे। मुहसन जोयो असांजे प्रोग्राम में शामिलु थियो आहे। अदा अब्दुल कादिर हिंगोरो उन जूं त मूं ते डबल महिरबानियूं जो मुंहिंजी दोस्त हसीना सांद खे बि वठी आयो आहे। सो मूंखे बेनता ख़ुशी पई थिए। ऐं गुलबानो मिर्ज़ा खे गुज़ारिश कंदसि त हू अचे ऐं ज़मर महबूब खे गुज़ारिश कंदसि हूअ स्टेज ते अचे। गुलबानो ज़मर मुहसन खे तव्हां अजरक जो तोहफ़ो ॾियो। ज़मर मुहसन खे गुज़ारिश आहे त हू स्टेज ते अचे। हाणे गुज़ारिश करियां थी असांजी दोस्त भेण गुलशन सिंधू सोलंकी उनखे गुज़ारिश आहे त हूअ अचे। उहा बि अॼु कराचीअ मां कई आई आहे ऐं अदा जेको आहे सो रसूल बख़्श चन्ना संदसि घरवारो उहो बि आया आहिनि ऐं खेनि ॿारनि जो फ़िक्रु बि आहे। सो मां गुलशन सिंधू सोलंकी खे गुज़ारिश करियां थी त हूअ अचे ऐं अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। गुलशन सिंधू सोलंकी। जो क़ौम जीआरे उहो जीअंदो रहंदो। जो क़ौम जीआरे उहो जीअंदो रहंदो। जो आम उजारे उहो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ तक़दीर ॾिनी पक आहे जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। सरतियूं तोसां साथ रहंदो। इदारनि में कमु कंदड़ शख़्सियतुनि जूं ख़िदमतूं अहमियत रखनि थियूं। जॾहिं बि असां अदबी ख़िदमतुनि जो ज़िक्र कंदा आहियूं त उन में इदारा अहम किरदारु अदा कंदा आहिनि ऐं उनखां वधीक अहमियत उन्हनि इदारनि में कमु कंदड़ उन्हनि शख़्सियतुनि जी हूंदी आहे जेके जाखोड़ी मुतहरिक ऐं फ़ाइल किरदारु अदा कंदे इदारनि जी बका जे सफ़र खे वधीक मज़बूत बनाईंदे हिकु मुनफ़रिद फ़र्द जी हैसियत में फ़र्ज़ निभाईंदे उन्हनि इदारनि खे पंहिंजे रत सत समेत हिकु उमिरि ॾेई छॾींदा आहिनि। ऐं उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां वधीक अहमियत वारी ॻाल्हि उहा आहे त अगरि उन्हनि इदारनि में सिन्फ़े नाज़ुक पंहिंजे सलाहियतुनि सां पाण मञराए थी त उहा कंहिं बि सूरमीअ खां घटि न चइबी। संदसि कयल नंढियूं नंढियूं ख़िदमतूं मुस्तक़बिल में नवां तख़लीक़कार ऐं कवि पैदा कनि थियूं। लिटिल डीड्स ऑफ काइंडनेस, लिटिल डीड्स ऑफ काइंडनेस, लिटिल वर्ड्स ऑफ लव मेक अवर वर्ल्ड एंड ईडन लाइक द हेवन अबोव। इहे नंढड़ा नंढड़ा अमल जेके असां पंहिंजे ज़िंदगीअ में कयूं था ऐं जंहिंसां असां अदब जी ऐं मुआशरे जी ख़िदमत कयूं था इहे अॻिते हली असांजे मुआशरे में हिकु मज़बूत क़िलो ॾियनि था।
सिंधी अदबी बोर्ड जूं जाखोड़ी औरतूं। सिंधी अदबी बोर्ड जे रिसालनि में आऊं तक़रीबन 92 खां लिखणु शुरू कयो ऐं मां सम्झां थी त 90s जे ॾहाके में ई मूं माना सरतियूं ऐं महिराण में ऐं गुलफुल में लिखणु शुरू कयो। सिंधी अदबी बोर्ड जे रिसालनि में आऊं लिखंदी रही आहियां, चाहे उहो अधी समीना जी जाखोड़ी हुजण जो सबूत टिमाही महिराण हुजे, या अधी नजमा पमर जे महिनतुनि जो समर गुलफुल हुजे, या आपा गुलबदन जावेद जे ज़िंदा हो जावेद डायमंड सलाहियतुनि जो सबूत सरतियूं छो न हुजे। उन्हनि सभिनी रिसालनि जूं एडिटर औरतूं आहिनि ऐं हिकु अरसे खां हिन इदारे खे मज़बूत बणायो अचनि। गुलबदन जावेद हिकु जाखोड़ी ऐं मुतहरिक किरदारु। सरतियूं जे 30 साला ख़िदमतुनि जे सिले में असां आपा गुलबदन खे ढेर सारियूं वाधायूं ॾियूं था। मूंखे आपा गुलबदन सां घणी उनसियत न करे बाहे त आऊं संदसि जहिड़ियुनि हौसलामंद औरतुनि जेके न सिर्फ़ु इदारनि में पंहिंजी हिमत ऐं हौसलनि सां पाण मञाइनि थियूं, पर ॿियनि लिखंदड़ औरतुनि खे पिणु लिखण जा गस नुमाया करे राह खे रोशन कंदे उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई पिणु कनि थियूं। ऐं आपा गुलबदन में उहा क्वालिटी मौजूदु आहे। मूंखे ख़ुशी आहे त मूंखे जेको पहिरियों एवॉर्ड शहीद आदिल सखीराणी एवॉर्ड उहो बापा गुलबदन जे हथनि सां ई मिलियो। सरतियूं नए लिखंदड़ औरतुनि खे हिकु गस फ़राहम कयो। मूं 1992 खां अदब में पेर पातो। 90s जे ॾहाके में गुलफुल महिराण सरतियूं में लिखंदी रहियसि, पर जॾहिं 1998 में मूं पहिरियों शेर कुल सिंध ख़वातीन मुशाइरे में पढ़ियो ऐं उहो मुशाइरो सरतियूं जे प्लेटफॉर्म तां मुनक़िद कयो वियो। उन वक़्तु आउं तमामु नंढी हुयसि ऐं हींअर मूंखे ख़ुशी आहे त उन वक़्तु त मां बिल्कुलु नंढी हुअसि। हींअर मां माशाल्लाह पंहिंजे मैगज़ीन जी पब्लिशर आहियां, ऑर्गेनाइज़र आहियां, जर्नलिस्ट आहियां, पंहिंजी अख़बार आहे मूं वटि, एडिटर आहे हुनजी। त माना इहे सभु जेके असांजी हौसला अफ़ज़ायूं इहे आपा गुलबदन जे ई माना सिर आहिनि त उन असांजी हौसला अफ़ज़ाई कई। अॼु असां हिते आहियूं। इहो हमेशह हाणे सरतियूं सां साथ असुल खां आहे ऐं इंशाअल्लाह सदाई रहंदो। थोरा मथोरा मूं ते मारूड़नि जा। सरतियूं न सिर्फ़ु औरतुनि जी हौसला अफ़ज़ाई जा गस जोड़िया, बल्कि औरतुनि जे अदबी तालुकनि खे पिणु हिक ॿिए सां जोड़े रखियो। हिक ॿिए जूं लिखणियूं पढ़ण सां ॼाण सुञाण ऐं गॾिजाणियुनि सां पिणु अदबी तालुक मज़बूत थिया। शाल सरतियूं सां साथ जारी रहे। सरतियूं औरतुनि जो उहो तर्जुमान रिसालो आहे जेको शहरी ॻोठाणी वर्किंग वूमेन मतिलबु त हर औरत जो आवाज़ु बणियो। कॾहिं आपा रफ़िया जे क़त्ल ते आवाज़ु उथारींदे इंसाफ़ लाइ अॻु भरो थियो, त कॾहिं वरी शहीद मोहतरमा जहिड़ी बहादुर लीडर खे ख़िराज तहसीन पेश कयाई। सरतियूं पंहिंजे नाले वांगुरु पंहिंजे सरतियुनि खे साण खयो हलियो अचे, जंहिं काफ़िले जी वाग आपा गुलबदन जे हथ आहे। आपा गुलबदन लाइ दुआ आहे त हमेशह असां सरतियुनि खे साण खणी हिन खेप खे मुतहरिक रखंदे ॿोलीअ जी बका में पंहिंजो किरदारु अदा कंदी रहे। औरतुनि जे अंदर जो आवाज़ु मज़लूम औरतुनि खे इंसाफ़ ॾियारण में पंहिंजो किरदारु हमेशह अदा कंदी रहे ऐं हिकु जहद मुसलसल जो अहनाण बणिजी आपा गुलबदन जे हिमालया जहिड़नि हौसलनि खे सलाम आहे। सरतियूं जी जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे। बसि उन लाइ हिकिड़ो शेर चवंदसि, हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री, हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री, लॻे माठ मिरनि खे डूंगर पवनि डरी, वञनि बण ॿरी ओभर उभरे की न की। सरतियूं असांखे एतिरो ई हौसलो ॾिनो। उन जे लाइ ॿ टे लफ़्ज़ चवंदसि त सरतियूं असांखे इहो ॿुधायो, अॻिते विख वधा, अॻिते विख वधा ड्रिॼी छो थी ॾाढ खां, अॻिते विख वधा ड्रिॼी छो थी ॾाढ खां, तूं बि त इंसान आहीं पंहिंजो हक़ मञा ड्रिॼी छो थी ॾाढ खां। सभ खे सच सुणा, सभ खे सच सुणा, बिना डप ऐं ड्रा ड्रिॼी छो थी ॾाढ खां। सिंधूअ जो वर्द ई वरी वरी वरजा,
ॾिनी छो थी ॾाढ खां महिरबानी। महिरबानी गुलशन सिंधु, तव्हां इहो मकालो असां वटि जेको आहे जमा करायो त मां इहो वरी किताब करे कढंदसि। इहो हाणे आउं गुज़ारिश कंदसि भेण इरशाद सुमरो खे त हूअ अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। ऐं सैर रिज़वी खे गुज़ारिश आहे भेण खे त अचे ऐं असां सां मथे स्टेज ते वेहे। डॉक्टर नूर निसा मरी हींअर मूंखे नज़र अचे पई, उहा बि अची असां सां मथे स्टेज ते वेहे। ऐं भेण शहनाज़ राहू हींअर कराचीअ मां पहुती आहे, उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त हू अचनि ऐं असां सां अची मथे स्टेज ते वेहनि। शहनाज़ राहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल में ऐं हाल में वेठल भेनर भाउरनि खे अस्सलाम वालेकुम। अॼु जेको प्रोग्राम थिए पियो सर्दियुनि जो 30 सालनि जो सफ़र, जंहिंजे सिलसिले में अॼु प्रोग्राम मुनक़द कयो वियो आहे ऐं हिन पेपर जो उनवान रखियो आहे जाखोड़ी ऐं गोहर शनास एडिटर। सर्दी रिसाले जे अदबी ख़िदमत जा 30 साल जे उनवान सां ही प्रोग्राम 11 फरवरी 2020 हिन पौराणिक शाम जो इख्तिमाम अदबी बोर्ड जे ऑडिटोरियम में मुनक़द कयो वियो आहे। गुलबदन मूंखे दावत ॾिनी ऐं चयाईं अव्हांखे बि कुझु ॻाल्हाइणो आहे। सच पई त ही 30 सालनि जे सर्दियुनि रिसाले जो सफ़र सां असां औरतुनि लेखकाउनि जे ॾात जो बि सफ़र आहे। हूअं त सिंध में केतिरा ई मैगज़ीन निकिरनि था, पर सर्दियूं औरतुनि लेखकाउनि लाइ हिकु बहितरीनु प्लेटफॉर्म आहे। जेके औरतूं लेखकाऊं किन मजबूरियुनि सबबु किथे पंहिंजूं लिखड़ियूं नथियूं छपाए सघनि, उहे पोस्ट ज़रिए या पाण ऑफिस जे अची मवाद पहुचाइनि थियूं ऐं पोइ असांजी महिनती सर्दियुनि जे एडिटर गुलबदन जावेद मिर्ज़ा उन्हनि कचियुनि पकियुनि लिखड़ियुनि खे संवारे सिंगारे मैगज़ीन जे सिफ़नि ते मोतियुनि जे दाणनि वांगुरु पलटे थी छॾे, जेके एतिरो आसान न हूंदो आहे। लेखक खे अॻिते आणण में एडिटर जो बि वॾो हथु आहे, जंहिंजो सबूत सर्दी रिसाले खां लिखणु शुरू कंदड़ लेखकाऊं आहिनि, जिन जा किताब मार्केट में बि अची चुका आहिनि। हू साहिबी किताब थी वियूं आहिनि, जंहिंजो मिसाल मां पाण आहियां, जो अॼु अव्हां जे साम्हूं ई पंहिंजा वीचार वंडे रही आहे। हिन 30 सालनि जे सफ़र में सर्दियुनि रिसाले सां मुंहिंजो 17 सालनि जो साथ रहियो आहे। हिन सफ़र जी शुरूआति मूं 2004 में कई, जॾहिं मुंहिंजो पहिरियों गीत वक़्तु हाणे तूं रुकिजी वञ, मुंहिंजो लिखण जे वक़्तु हाणे तूं रुकिजी वञ, इहो त मुंहिंजो गीत जो उनवान हो, पर उन सां गॾु मुंहिंजे लिखण जो वक़्तु शुरू थी वियो। मुंहिंजे पहिरीं शाइरी पहिरियों मज़मून औरत जो रूहानी क़तल ऐं पहिरीं कहाणी नीरीअ छटीअ वारो बि सर्दियुनि रिसाले में छपी। हाणे वक़्तु मुंहिंजी शाइरीअ जा 2 किताब अची चुका आहिनि। पहिरीं हिकिड़ो गीत मुंहिंजो जेको पहिरियों छपियो हो सो सर्दियुनि में छपियो ऐं उन खां पोइ मुंहिंजा 2 किताब अची चुका आहिनि। अगरि मुंहिंजो पहिरियों गीत सर्दियुनि में न छपिजे हा त शायदि अॼु आउं तव्हांजे साम्हूं बि कोन हुजां। कहाणियुनि जो किताब सर्दियुनि जो उन बि मुंहिंजे अचण वारी आहे, छो जो पहिरीं कहाणी बि मुंहिंजी सर्दियुनि में ई छपी हुई। उन में को वधा न आहे त हिन कामयाबी में गुलबदन जो वॾो हथु आहे। मुंहिंजे कामयाबी में जेकॾहिं वधा न थिए त अदी गुलबदन जो ई हथु आहे। अदी गुलबदन सां थियल पहिरीं मुलाक़ात मूंखे कॾहिं बि न आहे विसरंदी। मुंहिंजो पहिरियों गीत मैडम नूर अफरोज़ सर्दियुनि में मोकिलियो हुयो। जॾहिं मां यूनिवर्सिटी आयसि त मैडम ॿुधायो त अव्हांजो गीत सर्दियूं मैगज़ीन में छपियो आहे। ख़ुशीअ जी हद ई न रही। यूनिवर्सिटी खां सिधो अदबी बोर्ड गुलबदन जे ऑफिस में आयसि। हू मूंखे ॾिसी उथी वॾे कुर्ब मां मिली, ॼण त का सालनि जी शनासाई हुजे, हालांकि असां हिक ॿिए खे सुञाणंदा बि कोन हुयासीं। अदी गुलबदन मेरून कलर जे गज लॻल चोलो, चुनीर जे रओ ऐं सूसीअ सलवार पातल हुयो। हूअ बिल्कुलु बि हिकु रवायती सिॼाणी पई लॻे। ऑफिस में अदी नजमा, अदी समीना बि वेठियूं हुयूं। अदी मूंखे हिननि टिनिनि मां कंहिं बि मूंखे मैगज़ीन कोन ॾिनो। चयूं त तव्हां हिते आहे कोन, तव्हांखे तिल्क चाढ़े त वठिणो पवंदो। शाम जो हिननि मूंखे सर्दियुनि जो मैगज़ीन कोन ॾिनो, पर मूंखे 3 बहितरीनु सर्दियूं मिलियूं आहिनि, जेके अॼु ॾींहं ताईं मूंसां साण आहिनि। शाम जो तिल्क चाड़ीअ ते इहो 20 रुपयनि जो मैगज़ीन वठी आयसि,
पर जेको मूंखे रक्षण जे किरावनि सां तक़रीबन सवर पे पियो। इहो मैगज़ीन मूं शाम जो तिलक चाड़ीअ तां वञी वरितो, 20 रुपए जो मैगज़ीन किराए समेत 120 रुपए में पियो। गीत कंहिं मैगज़ीन खोले ॾिठो त हैरत जी हद ई न रही। गीत कंहिं बि फेर फार जे बिल्कुलु साॻियो हो, सिर्फ़ु हिकु लफ़्ज़ बदिलियल हो। उहो गीत मूं कंहिं वॾी शाइरा खे ॾेखारियो त हिन फरमायो त हीअ त शाइरी ई कोन्हे, पर ख़बर न आहे अॼु गुलबदन उहो गीत कीअं शाया कयो जेका शाइरी कोन हुई। बसि पोइ लिखण जो सफ़र शुरू थी वियो। मां पंहिंजो कतियूं फिकियो मवाद अॼु गुलबदन जे घर ॾेई ईंदी हुयसि, पर घर वारनि खे ख़बर बि न हुई त को मां लिखंदी आहियां। 2011 में जॾहिं वेफ कुल सिंध मुशाइरो थियो त अॼु गुलबदन मूंखे बि शाइरी पढ़ण जी हिमत ॾियारी ऐं मुंहिंजो नालो बि लिखाए छॾियो। सिंध म्यूज़ियम में हैदराबाद मुमताज़ मिरा हॉल में सॼो हॉल भरियल हुयो। डॉक्टर इरफान मलाश मुशाइरो शुरू कंदे सभ खां पहिरियों मुंहिंजो नालो वरितो। दिलि धक धक करणु लॻी। स्टेज ते सिंध जे नाले वारियूं तमामु शाइराऊं वेठियूं हुयूं। ॾकंदड़ हथनि सां माइक अॻियां वेही ज़ैनब भयो ते नज़म पढ़ियो, सिंध जी ओ निमाणी राणी। हाल में वेठलनि खां दाद मिलियो त पोइ घर वारनि खे बि ख़बर पई त मां को लिखंदी बि आहियां। हमेशह अॼु गुलबदन खे चवंदी आहियां, मां जो कुझु बि आहियां अव्हां जे महिनत जो ज़रियो आहियां, महिनत जो समर आहियां। अॼु वरी गुलबदन चवंदी आहे त गुलबदन सिर्फ़ु हिकु एडिटर न आहे, हूअ गोहरशनास जोहरी बि आहे जेका पथर तराशे हीरा थी ठाहे, जिन मां पाण बि हिकु पथर मां तराशे हिकु अदना लेखक आहियां। मां हिन खे पंहिंजो हमेशह गुरू मञींदी आहियां त पाण वरी जवाब में चवंदी आहे त गुरूअ खां त चेलो अॻिते वधी वियो आहे। सच पई त हिन हर मोड़ ते मुंहिंजे उस्ताद जी रहनुमाई कई आहे। सरती मैगज़ीन अॼु गुलबदन जहिड़ी एडिटर असां औरतूं लेखकां लाइ रब पाक जो अटियो आहे। हूअ हिकु जाखोड़ी एडिटर आहे जंहिंजो सबूत संदसि आंदल नंबर आहिनि, जिन में बेनज़ीर नंबर, कहाणी नंबर, यादगिरियूं नंबर, इंटरव्यू नंबर ऐं ॿिया केतिरा ई। हाणे बाबा नंबर बि अचण वारो आहे। इहो कमु एतिरो आसान नाहे, वॾी महिनत जो कमु आहे। सरती रुसल जा तमामु नंबर हिकु तारीख़ हैसियत रखनि था। एडिटर त ॿिया बि घणा ई आहिनि, पर जहिड़ी अॼु गुलबदन आहे अहिड़ो केर बि कोन थो थी सघे। संदसि फ़क़ीरी तबियत सभिनी खे पंहिंजो करे थी छॾे, जंहिंजो मिसाल अव्हां सभिनी जो हिते अचणु आहे। मुंहिंजी दुआ आहे त सरती रिसालो बहितर खां बहितर थिए। असांजे जाखुड़ी एडिटर अॼु गुलबदन जावेद मिर्ज़ा खे अणगढ़ियूं कामयाबियूं नसीब अलाह ताला अता फरमाए। आख़िर में मां अॼु जे लाइ हिकिड़ो शेर चवंदमि, माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बूं बहार। सो अॼु गुलबदन जहिड़ो पंहिंजो नालो अथसि गुलबदन, ओड़ी उन में गुलनि जी सुराण आहे। महिरबानी। इरशाद ॻाल्हि कई त संदसि 3-4 किताब आया आहिनि। दरअसल इरशाद मूंखे हिकिड़ो शेर ॾिनो हो, पथर जे शैतान खे हणी थो तूं पथर, कॾहिं तो पंहिंजे अंदर जे शैतान खे बि हयो आहे पथर। इन शेर मूंखे मुतासिर कयो हो ऐं पोइ इरशाद 3 किताब लिखी वई। हाणे जॾहिं त ॾाढो मज़ो बि अचे पियो प्रोग्राम में, पर आउं भेणुनि खे गुज़ारिश कयां थी त जेके मकाला आहिनि उहे मूं वटि जमा कराइनि ऐं पाण जेकॾहिं थोरो थोरो मुख़्तसिर ॻाल्हाईंदियूं त सभिनी खे जेको आहे सो टाइम मिली सघंदो। ऐं हाणे आपा कमर वाहिद खे गुज़ारिश आहे त हूअ पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। आपा कमर वाहिद असांजी उस्ताद, असांजी दोस्त। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल मुंहिंजी का साथाणी कोन्हे, यानी मुंहिंजे एज जी कान्हे। सभु मुंहिंजे लाइ धीअरुनि जे बराबरि आहिनि ऐं सभु इन मां घणियूं मूं वटि पढ़ियल बि आहिनि। ऐं हिननि जी उस्ताद बि रही आहियां, पर यकीन करियो जॾहिं आउं हिननि खे ॾिसां थी त मूंखे फ़ख़ुरु थो थिए। मूंखे फ़ख़ुरु थो थिए असांजे उन्हनि माउनि ते जिन इहे धीअरूं ॼणियूं, इन्हनि छोकिरियुनि ते जिन जाखोड़ कई आहे। कंहिंखे बि हिन दौर में गुज़िश्ता 30-40 सालनि में कंहिंखे बि हथ में प्लेट में ठहियल जुड़ियल शइ कोन मिली आहे। ही सभु जेके वेठियूं आहिनि सभई महिनती औरतूं आहिनि। मूंखे को मकालो पढ़णो कोन्हे, मूंखे रुगो ॿ टे तबियत ठीकु कान हुई, मूं हुनखे चयो त घणो वेही बि कोन थी सघां, बुखार बि आहे ऐं वञा थी रुगो 2 टे अखर ॻाल्हाईंदसि। मूं हींअर सरतियूं रिसालो ॾिठो, वेठे वेठे हिते ॾिठुमि, यकीन करियो सोन जी खाण आहे। मूंखे एॾी ख़ुशी थी
त असांजूं ही भेनरूं, असांजूं ही न्याणियूं जिन पंहिंजा तासरात मथे तव्हां ॾिसंदा ब्लॉक लेटर्स में हिकिड़ी हेडिंग आहे, कंहिं लिखियो आहे लहंदड़ सिज समुंड जे किनारे मूंखे वणे थो, कंहिं लिखियो आहे पखियुनि जूं ॿोलियूं वणनि थियूं। छा इहा धरतीअ जी आवाज़ आहे। इहे शयूं जेके बि हिन में आहिनि, जिन बि हिननि लिखियो आहे, धरतीअ जी आवाज़ आहे, सुञाणप आहे, मोहबत आहे, निवड़त आहे ऐं उन सां गॾु नामूस आहे जेका हुननि खे मिली आहे। जस लहणे असांजी गुलबदन जावेद मिर्ज़ा, गुलबदन जो माइटनि नालो त गुलबदन रखियो, आउं हिन खे गुल ज़हन चवंदी आहियां, छाकाणि गुलबदन त घणा हूंदा पर गुल ज़हन बि के हुजनि। जॾहिं खां वठी हीअ यूनिवर्सिटी में पढ़ंदी तॾहिं खां वठी हिन महिनत कई आहे। हिकिड़ो वक़्तु अहिड़ो आयो हिन जे घर में जेका ट्रेजिडी थी तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी। हीअ उहा छोकिरी आहे जेका लुड़कनि जूं लारूं हारींदे बि अॻियां वधी आहे। ॿियो को हुजे हा त भॼी भुरी बोर थी वञे हा, पर गुलबदन जॾहिं बि ॻाल्हाईंदी आहे त हुन जे मुंहं ते खिल हूंदी आहे। असांजे न्याणियुनि खे अलाह अहिड़नि हादसनि खां बचाए, पर असांजे न्याणियुनि खे मज़बूत बि करे ऐं अॻिते बि ॾे। चौधारी ॾिसां थी त ही जेके बि आहिनि महिनती छोकिरियूं आहिनि, महिनती आहिनि, हिननि मुक़ाबिलो कयो आहे हालात जो, उन्हनि मर्दनि जो जिन हिननि जे राह में रुकावटूं विधियूं आहिनि, उन्हनि इंसाननि जो जिन हिननि जे लाइ गंदा गंदा अखर चया आहिनि, हिननि खे किथे न किथे छिके हेठि विहारण जी कोशिशि कई अथनि, पर ही सभु सोन आहिनि। ही उहो सोन आहिनि जेके असांजी धरतीअ खे चमकाइनि पिया ऐं असांजी आईंदह नस्ल जी परवरिश कनि पिया। तमामु घणियूं महिरबानियूं गुलबदन जो तव्हां मूंखे हिते सॼो, तमामु घणी महिरबानी जो इहो तो सतियुनि में सुवाल करे इन्हनि औरतुनि खां तो इहे सुवाल पुछिया आहिनि। इन्हनि जा जवाब यकीनन असांजे माण्हुनि जे लाइ रहबरी साबित थींदा ऐं हू औरत खे जंहिं बंदि सांचे में विझो वेठा आहिनि उन खां कढी औरत खे इंसान, औरत खे जदोजहद कंदड़ किरदारु ऐं औरत खे ममता ऐं मोहबत जो अलम बरदार करे सम्झंदा। महिरबानी। महिरबानी डॉक्टर कमर वाहिद आपा, एतिरा थोरा लफ़्ज़ ॻाल्हाया जो मूं वटि उन्हनि जो लफ़्ज़ न आहिनि थोरे ॻाइण जा। यकीनन असां में जेके बि चङायूं आहिनि उन्हनि में अव्हां जहिड़नि उस्तादनि जो बि हथु आहे। असीं ईअं पाण ईअं कोन आया आहियूं साम्हूं। हाणे आऊं हींअर सन्नी मंगसी असांजो भाउ आहे सिंधी अदबी बोर्ड जो, उन मुंहिंजे लाइ गुलदस्तो मोकिलियो आहे, सो ऐं समीना मेमण खे गुज़ारिश कयां थी त हूअ अची मूंखे गुलदस्तो ॾिए, समीना मेमण, ऐं पोइ कारवाई खे अॻिते वधाईंदे ऐं गुज़ारिश कंदसि सुमेरा मुख़्तियार खे त हू अचे। ऐं हाणे सुमेरा ज़ाहिरिया मुंहिंजी नंढी भेण आहे, माइंड न कंदी, सुमेरा मुख़्तसिर। अदी गुलबदन के ॾुखियो कमु चयो तो हिकिड़ी औरत खे चओ था त घटि ॻाल्हाए, ॾाढो मुश्किल कमु आहे, पर कोई बि कोशिशि कंदसि मैं। तमामु थोरा थी वञा ऐं अदी जा ऐं तव्हां सभिनी खे सलाम पेश करियां थी। चवंदसि इहो त सिंध सरतियुनि जा जेके 30 साल आहिनि उनमें मूंखे सरतियुनि जा 30 ॾींहं उहे यादि आहिनि जॾहिं हिन इदारे जो हिकिड़ो ॿियो मैगज़ीन निकिरंदो, उन ते काफ़ी वॾनि वॾनि लेखकनि जो जेको आहे उहो हक़ु हूंदो हो, उन्हनि जी मिल्कियत हूंदी हुई। जॾहिं उनमें असीं नवां लिखंदड़ को शइ का मोकिलींदासीं त असांखे पाण यादि कोन हूंदी हुई त असां छा मोकिलियो आहे। उनखे एतिरो टाइम पीरियड लॻी वेंदो हो जो असांजी काशी उन में शाया थींदी त असांखे विसरी वेंदी हुई उहो मवादु छा हो असांजो। जॾहिं अदी सरतियूं रिसाले जो पहिरियों एडिशन कढियो ऐं उन्हनि ॿियो 2 एडिशन कढी ऐं उन टाइम ते आउं पाकिस्तान में कान हुअसि। अदी जी महिरबानी, अदी खे ख़बर हुई त सुमेरा जेको आहे उहो अदब सां इलाही आहे स्कूल टाइम पीरियड खां, ऐं कॉलेज टाइम में बसि ॿाहिरि हली वईसि। अदी मूंखे 2 रिसाला मूंखे मोकिलिया, मूं हुनखे पढ़ियो कोन, ईअं ई बसि हुनजा टाइटल्स ॾिसी ऐं मूं टेबल ते रखी छॾिया। मुंहिंजो जॾहिं हिन इदारे जे हिकिड़े
मैगज़ीन में असांखे जॻह नथी मिले, हिन में त माना असांखे साल लॻे। हू साण तक़रीबन रमज़ान जो महीनो हो ऐं 9 साढा 9 थिया वादी अची वई। चई तूं पाकिस्तान आई आहीं, हीअ 30 ॾींहंनि जे अंदरि अंदरि जेतिरा ॾींहं आहिनि मूंखे 2 शयूं लिखी ॾे, हिकिड़ो मकालो लिखी ॾे, हिकिड़ी कहाणी लिखी ॾे। ऐं आई वॉज़ वेरी शॉक्ड। अदी पाण एडिटर थी ऐं हिकिड़े आम माण्हू जे घर वञे पई, उन्हनि खे मिनतूं करे पई त नओं टैलेंट जेको आहे उहो अॻियां अचे ऐं अची लिखे। अॼु बि मूंखे यादि आहे सुबुह जे टाइम बि अदी चयो पिए त नयूं लिखंदड़नि खे जेको आहे मूंखे हिन मैगज़ीन में जॻह ॾियणी आहे, वॾा पंहिंजी जॻह पाण था पैदा कनि। त अदी खे चवंदसि अदी तव्हांजा थोरा आहिनि, सिर्फ़ु असां ते न बल्कि सिंधी क़ौम ते, सिंधी अदब ते तव्हांजा थोरा आहिनि। तव्हां जेको कुझु ॾियो पिया क़ौम खे उहो हिकिड़ो सरमायो आहे, हिकिड़ी तारीख़ आहे। बसि एतिरो ई चवंदसि त तव्हां मोती दाणो आहियो। थैंक यू।